अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो ए के सिंध में मां आहियां जावेद हुसैन कलोई। जी नाज़रीन, असीं तव्हां ख़ासि दोस्तनि जा थोराइता आहियूं जेके असांजे वीडियो खे लाइक ऐं सब्सक्राइब कनि था। यूट्यूब जे तरफ़ां 500 सब्सक्राइब पूरा थियण ते असांखे संदसि मुबारकबाद ॾिनो वियो आहे। असीं तव्हां दोस्तनि जा ख़ासि थोराइता आहियूं जेको असां सां तावन कयो ऐं एतिरे मंज़िल ताईं असांखे पहुचायो आहे। पारां चीफ एडिटर अता मोहम्मद कलोई ऐं ब्यूरो चीफ जावेद हुसैन कलोई जे तरफ़ां तव्हां सभिनी खे मुबारकबाद पेश करियूं था। असांजो नज़रूं अव्हां दोस्तनि में आहिनि जेके असांखे लाइक ऐं सब्सक्राइब कनि था। असीं दोस्तनि खे हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे सो चवंदासीं त असां दोस्तनि खे चवंदा इहो हलंदासीं त असांजे लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु करियो। जेके दोस्त असांखे फेसबुक ते ॾिसनि था त उहे असांखे फॉलो कनि ऐं जेके यूट्यूब ते ॾिसनि था त उहे बि जेको आहे सो असांखे सब्सक्राइब कनि।